ॾिसो पढ़िया लिखिया सिपाही आहिनि उहे थाणा यानी उन्हनि खे ॿिए लफ़्ज़नि में साईं चए पियो SHO लॻाए छॾियो अथनि शिकारपुर में त चलो अगरि इहे करिणो अथनि अगरि हू पुलिस वारा जेके कॉन्स्टेबल्स सां पुलिस वारे सां मुराद पुलिस वारो त इंस्पेक्टर बि हूंदो आहे SP बि हूंदो आहे बट जेको जतोई साहिबु चवणु शायदि चाहे पियो त कॉन्स्टेबल आहिनि शायदि ASI बि न आहिनि सिपाही आहिनि पोइ साईं प्रमोशन ॾेई छॾियो शोल्डर प्रमोशन ॾेई अलाए केतिरी प्रमोशन ॾेई सघे थो DIG SSP त हुननि खे सब इंस्पेक्टर जो रैंक ॾेई ऐं पोइ SHO ठाहे छॾियो ही ग़लति आहे तव्हां सिपाही खे चओ त हाणे जेको आहे उते उनजे अंडर ज़ाहिर ASI बि ईंदा हूंदा सब इंस्पेक्टर बि ईंदा हूंदा इहो त पोइ तव्हां पुलिस जो हिकिड़ी फोर्स आहे हुनजो जेको डेकोरम आहे हुनजो प्रोटोकॉल आहे उहो टोड़ियो पिया अगरि हू कॉम्पिटेंट सिपाही आहे ऐं तव्हांखे ख़बर कीअं पई आहे त हू थाणो हलाए सघे थो इहो ख़बर न आहे थींदो आहे न ख़बर हूंदी आहे त भई हीउ जेको इंस्पेक्टर आहे ASI आहिनि हे कारनामा आहिनि या माज़ी में आहिनि प्रोफाइल आहे पोइ उनखे माण्हू हीउ सिपाही खे टू बिगिन विथ उनखे थाणो तव्हां कीअं SHO कीअं ठाहियो आहे मुंहिंजी कहिड़ी प्रीवियस कारवाई कारकर्दगी हुई